मदनी क़ाइदो तख्ती नंबर 2 सबक नंबर 2 हरूफ़ मुरक्कबात 2 या ॿिनि खां वधीक हरफ मिली करे हिकु मुरक्कब ठहंदो आहे। मुरक्कब हरूफ़ खे मुफ़रिद हरूफ़ वांगुरु अलॻि अलॻि पढ़ियो वेंदो। हिन सबक में बि तलफ़ुज़ जे अदायगीअ जो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो। जॾहिं 2 या ॿिनि खां वधीक हरफ मिलाए लिखिया वेंदा आहिनि त उन्हनि जी शिकिल तब्दील थी वेंदी आहे। अक्सर हरफनि जो मुढ लिखियो वेंदो आहे ऐं धड़ छॾियो वेंदो आहे। जेके हरफ मुरक्कब थियण जी सूरत में मिलाए लिखिया वेंदा आहिनि उन्हनि जी पहचान नुक़्तनि जे रदो बदल सां कंदासीं। हिननि चइनि हरफनि जी शिकिल हिकु जहिड़ी आहे, बा, नून, ता, या। इन्हनि खे बि असां मिसाल तौर नुक़्तनि सां पहचानींदासीं त हीउ कहिड़ो हरफ आहे। हीउ असां नुक़्तो ॾिठो, हेठां हिकु नुक़्तो आहे, हीअ बा आहे, मथां नुक़्तो आहे त नून आहे, मथां 2 नुक़्ता आहिनि त ता आहे, हेठां 2 नुक़्ता आहिनि त हीअ या आहे। असां हिननि खे नुक़्तनि सां सुञाणियोसीं। हिन सबक में बि मखारिज जो ख़ासि ख़्यालु रखंदासीं। जीअं त असां ॿुधी आया आहियूं त मखरज छाखे चवंदा आहिनि, जंहिं जॻह तां हरफ अदा थिए, जंहिं मक़ाम तां हरफ अदा थिए उनखे मखरज चवंदा आहियूं। हर हरफ जी पंहिंजी पंहिंजी मखरज आहे, यानी निकिरण जी पंहिंजी पंहिंजी जॻह आहे। अगरि उन हरफ खे उन जाइ तां अदा न कंदासीं त हरफ या त सही माना में निकिरंदो न, या त नाक़िस निकिरंदो। अगरि नाक़िस हरफ निकितो त उन जी माना तब्दील थी वेंदी। अचो सबक जी दोहराई कयूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम अलिफ बा अलिफ नून अलिफ ता अलिफ या अलिफ लाम बा काफ बा ता बा। ही हुरूफ़ मुस्तालिया जो हरफ आहे। हुरूफ़ मुस्तालिया जा 7 हुरूफ़ आहिनि। कहिड़ा कहिड़ा आहिनि? खा, साद, दाद, ता, ज़ा, ग़ैन, क़ाफ। इन्हनि खे असां मोटो पढ़ंदासीं। छा पढ़ंदासीं? बिना चप चोरण जे इन्हनि खे सिर्फ़ मोटो पढ़ंदासीं। जीअं ता, अगरि इन में असां चप चोरींदासीं त ही 2 हरफ थी वेंदा, हिकु ता ॿियो वाव। असांखे इन अंदाज़ सां पढ़णो आहे ही हरफ मोटो बि थी वञे ऐं ॿियो हरफ बि न निकिरे। पढ़ो ता बा बा या नून या ता या। ही 2 हरफ मिलाए करे लिखिया विया। हाणे 3 हरफ मिलाए करे लिखिया विया आहिनि। अचो हिनखे बि इन अंदाज़ सां पढ़ूं। हा सीन नून खा लाम क़ाफ जीम नून ता बा सीन
मीम। अच्छा, मदनी क़ाइदे में हीअ तख़्ती अञा वधीक लिखियल आहे। असां हिते घटि लिखी आहे त जीअं मिसाल जे तौर ते असां कुझु अल्फाज़ लिखी करे ऐं उनखे दोहरायूं ऐं उन जी मश्क कई वञे ऐं तव्हां सम्झी सघो। ऐं मदनी क़ाइदे में हीअ तख़्ती अञा वधीक तवील आहे। असां मदनी क़ाइदो ज़रूरु हासिल करियूं। मदनी क़ाइदो दावत इस्लामीअ जे मकतबतुल मदीना जे कंहिं बि शाख तां मिली सघे थो। अगरि असांखे पंहिंजे मोबाइल में डाउनलोड करिणो आहे मदनी क़ाइदो त प्ले स्टोर तां असां मदनी क़ाइदो डाउनलोड करे सघूं था। अगरि मोबाइल में हूंदो त अञा वधीक सहूलियत हूंदी। असां हर हंधि मोबाइल मां मदनी क़ाइदो पढ़ी बि सघूं था ऐं ॿुधी बि सघूं था, छो त उन एप्लीकेशन में ॿुधण जी बि सहूलियत आहे। तव्हां हेडफोन लॻाए किथे बि मदनी क़ाइदो तव्हां सबक़ खोले उनखे टच कंदा वञो, तव्हांखे कारी साहिबु पंहिंजो पाण पियो पढ़ाईंदो। त इहा सहूलियत आहे। तव्हां हर हरफ खे 10-10 दफ़ा 15-15 दफ़ा ॿुधी करे तव्हां दुरुस्त करे सघो था। त प्ले स्टोर तां मदनी क़ाइदो लिखंदव त इनशा अल्लाह तव्हांखे मदनी क़ाइदो तव्हांजे आॾो हूंदो, तव्हां उनखे इंस्टॉल कयो ऐं पंहिंजे मोबाइल में महफ़ूज़ कयो ऐं हर हंधि हर जाइ ते तव्हां मदनी क़ाइदो पढ़ी सघो था। त ही बक़ाया तख़्तीअ खे पढ़ण जो अंदाज़ ऐं तरीक़ेकार इहो आहे। لام ألف حا سين نون सल्लू अलल हबीब।